बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में नाजायज़ अदावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। गंदगी ऐं पाणी खोट मामले ते डीसी ऐं एडीसी में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया। एडीसी मुदाख़लत करण ते एहतजाजन एडमिनिस्ट्रेटर जो उहिदो छॾे ॾिनो। डेप्यूटी कमिश्नर डॉक्टर हफ़ीज़ अहमद सियाल ऐं एडिशनल डेप्यूटी कमिश्नर एडमिनिस्ट्रेटिव म्यूनसिपल कमेटी हनीफ़ पिताफ़ी में इख़्तिलाफ़ चोट चढ़ियल आहिनि, जंहिं सबबि एडीसी एडमिनिस्ट्रेटिव म्यूनसिपल कमेटी जैकबाबाद वारो उहिदो एहतजाजन छॾींदे सेक्रेटरी सर्विसेज जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट खे लेटर लिखी छॾियो आहे। राब्तो करण ते हनीफ़ पिताफ़ी ॿुधायो त डीसी जैकबाबाद कमनि में मुदाख़लत करे रहियो आहे। मूंखे मुख़्तियारकार अब्बास सदायो जे मातहत कमु करण जो चयो वियो आहे ऐं डीसी ज़ाती कमनि लाइ फ़रमाइशूं करे पियो। मूं वटि एतिरा फंड्स ई न आहिनि जो डीसी जूं ज़ाती फ़रमाइशूं पूरियूं करियां। जॾहिं त डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद डॉक्टर हफ़ीज़ अहमद सियाल राब्तो करण ते ॿुधायो त मूंखे अहिड़े माण्हुनि जी ज़रूरत न आहे जेके कमु न कनि। शहर में नाजाइज़ अदावतूं आहिनि, पाणी जी खोट ऐं गंदगी सबबि शहरी सख़्तु परेशान आहिनि। कमु करण लाइ ज़ोर भरण ते ब्लैकमेलिंग लाइ एहतजाजन उहिदो छॾियो अथसि। संदसि अहिड़े रवैये ख़िलाफ़ खातेवार कार्रवाई लाइ चीफ सेक्रेटरी सिंध खे लिखंदुसि। जैकबाबाद में ॻोठाणे जो ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ज़ाल ऐं ॿारनि समेत एहतजाज। ॻोठ हाजानी वासी पोहरियत गौस बख्श कट्टो प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दाहियो आहे त पुलिस अहलकार जान मोहम्मद कट्टो मुंहिंजी चोटी जरेब ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं मौतमार धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। हू बासर ऐं पुलिस खाते में हुअण सबबि पुलिस बि संदसि ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। हुन एसएसपी खे अपील कई त ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अॻूणो सूबाई वज़ीर मीर नसीर ख़ान खोसो सवें आलेन अखियुनि सां मिटी माउ हवाले। मीर नसीर ख़ान खोसो जो मड़ कराची खां एम्बुलेंस वसीले संदसि अबाणे ॻोठ मदद पुरांदो वियो, जिते जनाज़ा नमाज़ अदा करण बाद खेसि अबाणे क़ब्रिस्तान में सवें आलेन अखियुनि सां मिटी माउ हवाले कयो वियो। मीर नसीर ख़ान खोसो जी आख़िरी रस्मनि में मुल्क जे मशहूर अदाकार अयूब खोसो, सरदार सखी अब्दुल रज़ाक खोसो, फेलीग अॻवान मौला बख्श खोसो, मोहम्मद ख़ान खोसो समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ी बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त मीर नसीर ख़ान खोसो जे विछोड़े ते संदसि वारसनि सां मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां ताज़ियत जो सिलसिलो पिणु जारी आहे। ठुल ऐं मीरपुर गुरलो में गैस पाइपलाइन तब्दील करण लाइ नवां पाइप पहुची विया। पाइपलाइन जी तब्दीली समेत टफटाइल जो कम भी शुरू। अहिड़ी दावा वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो जी भेण मलिहा मलिक पारां जारी कयल पधराई में कई वई आहे। मलिहा मलिक मौजिब सरदार मोहम्मद मियां सूमरो जी काविशनि सां ठुल ऐं मीरपुर गुरलो में पुराणी गैस पाइपलाइनुनि जी तब्दीली लाइ नवां पाइप पहुची विया आहिनि ऐं टफटाइल जो कम भी तेज़ी सां हलंदड़ आहे। ॻड़ीअसन में सिंधी शागिर्द तहरीक जो पीएमसी पारां सिंधी शागिर्दनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाज। मरकज़ी सॾ ते पाकिस्तान मेडिकल कमीशन तरफ़ां मेडिकल कॉलेजिस में दाख़िला वारी टेस्ट जे नतीजनि में हेरफेर करे शागिर्दनि सां नाइंसाफ़ियूं करण ख़िलाफ़ ॻड़ीअसन ऐट दौड़ में सिंधी शागिर्द तहरीक पारां इरशाद कंडराणी, मोहम्मद हसन खोसो, हाजी अब्दुल रज़ाक कंडराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में अवामी हाउस खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं घुर कई वई त पीएमसी जे नतीजनि खे रद्द करे नएं सिर इम्तिहान वठी मैरिट जी बुनियाद ते दाख़िलाऊं ॾिनियूं वञनि। नज़रवाह वेझो चिंची रक्षा कल्टी, हिकु ॼणो फौत। ॻोठ कलाथी जाफ़री वटि तेज़ रफ़्तार चिंची रक्षा ड्राइवर जे आपे मां निकिरी वाह में किरी पियो, जंहिं जे नतीजे में ॻोठ मोहम्मद रहीम वासी 20 वरनि जो नादिर अली ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारिस इस्पताल खणी वञी रहिया हुआ त हू रस्ते में ई फौत थी वियो। ॻड़ीअसन में रोड हादसे जो ज़ख़्मी नौजवान शाज़ेब भट्टी वफ़ात करे वियो। गुज़िरियल ॾींहुं ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थींदड़ 18 वरनि जो नौजवान शाज़ेब भट्टी जैकबाबाद जे ख़ांगी इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। जोंगल भरिसां नौजवान खां मोटरसाइकिल फुर, मज़ामत ते ज़ख़्मी। बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ सोढो ख़ान बंगलाणी में 3 हथियारबंदनि राहिब पहोड़ खे यरगमाल बणाए मोटरसाइकिल फुर कई ऐं मज़ामत ते खेसि धक हणी ज़ख़्मी करे फ़रार थी विया। इत्तला ते पुलिस पारां हथियारबंदनि जो पीछो कयो वियो। घेरो तंग करण ते फोरू मोटरसाइकिल छॾे फ़रार थी विया, जॾहिं त पुलिस राहिब पहोड़ जी फ़रियाद ते 3 अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। मीरपुर गुरलो भरिसां बागड़ी बिरादरी जे 10 घरनि खे बाहि लॻी वई। चुल्ह मां चिण गुथण सबबि लखें रुपयनि जो सामान सड़ी रख। बाहि लॻण सबबि नादिर, मिसरी, नानिकदास, नानिक सिंह ऐं लखमीर जा घर सड़ी विया। मुतासिरनि मौजिब बाहि लॻण सबबि घर में रखियल खटूं, पेटियूं, अनाज ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी वियो आहे। सरंदी वारनि खे अपील आहे त मदद कई वञे। पलेजाणी में रेल जे टक्कर सबबि 4 वरनि जो नीगर फौत। पलीजाणी रेलवे स्टेशन वेझो 4 वरनि जो साहिल भील कराची खां लाहौर वेंदड़ हज़ारा एक्सप्रेस जे टक्कर सबबि मौक़े ते ई फौत थी वियो। संदसि लाश इस्पताल आंदो वियो, जितां ज़रूरी घुर्जुनि बाद वारिसनि हवाले कयो वियो। नीगर जो मड़ घर पहुचण ते संदसि घर भातियुनि में कोहराम मची वियो। ब्रिगड़ी वेझो कोली बिरादरी जे घरनि खे बाहि।
अल तल सड़ी रख, मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल, मदद जी अपील। ॻोठ अब्दुर्रहमान टालपुर में पोरियत मान सिंह कोहली ऐं नेमजी कोहली जे घरनि खे ओचितो बाहि वकोड़े वई। मुतासिरनि मूजिबि असीं समूरा घरबाती कमनि जी कटाई ते वियल हुआसीं। घरनि मां उथंदड़ शोला ॾिसी पहुतासीं ऐं पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण जी कोशिश कईसीं, पर बाहि ते ज़ाब्तो न आणे सघियासीं। सख़्त सर्दियुनि में खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। सरहंदी वारनि खे अपील आहे त मदद कई वञे। टंडो मस्ती में चांडिया बिरादरी जो औरत जे अगवा ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ मंजू ख़ान चांडियो वासिन कादिर बख़्श चांडियो अब्दुल्ला अली गोहर ऐं ॿियनि दाहींदे चयो आहे त 5 ॾींहं अॻु असांजे ॻोठ मां 3 ॿारनि जी माउ मुस्मात ज़रीना ज़ाल कादिर बख़्श चांडियो खे बासर जाबदार मुख़्तियार चांडियो, इमाम बख़्श, शाह मोहम्मद, गुल्लू चांडियो ऐं ॿिया हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया हुआ, जंहिंजे अगवा जो केस टंडो मस्ती थाणे ते दाख़िल हुअण बावजूदि पुलिस बासर जाबदारनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। औरत जा मासूम ॿार रोईंदे रोईंदे बीमार थी पिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त मुस्मात ज़रीना चांडियो खे अगवा कंदड़ जाबदारनि खे गिरफ़्तार करे औरत खे बाज़ियाब कराए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। बडाणी में कश्मीर जे सहाफ़ी जावेद खोसो ते कातिलाणे हमले ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतजाज। बडाणी प्रेस क्लब में सहाफ़ियुनि पारां हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते सहाफ़ी मोहम्मद अली, अब्दुल्ला भुट्टो, सदरदीन भुट्टो ऐं ॿियनि चयो त कश्मीर जे सीनियर सहाफ़ी जावेद खोसो मथां कातिलाणो हमलो कंदड़ जाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करे सहाफ़ी सां इंसाफ़ कयो वञे। गढ़ी यासीन में नौजवान जो ज़मीन ते बासरनि पारां कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। वाजिद अली जतोई प्रेस क्लब गढ़ी यासीन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ड्रखण बस स्टॉप ते 3 जरेब खां वधीक प्लॉट असांजी मोरूसी मिल्कियत आहे। अकबर सांगरो ऐं सरदार नजफ़ कमारियो ॾाढ कंदे प्लॉट मथां कब्ज़ो करे अॾावत शुरू करे छॾी आहे। मुख़्तियारकार, AC, DC, MPS, MNS, आगा सिराज ख़ान दुरानी, इम्तियाज़ शेख ऐं डॉक्टर इब्राहिम जतोई समेत तरजीह मोअज़िज़ शख़्सियतनि वटि दाहिण बावजूदि प्लाट तां कब्ज़ो ख़त्म थियण बजाए ॾींहुं राति कमु हली रहियो आहे। हुन IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त प्लॉट मथां कब्ज़ो ख़त्म कयो वञे। मीरपुर माथेलो में शेख इतिहाद पारां ज़ीशान हैदर शेख जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते एजाज़ हैदर शेख, महताब शेख, आसिफ़ शेख ऐं ॿियनि जो चवणु हो त बबरलो में नौजवान ज़ीशान शेख खे सरेआम क़त्ल करण वारे वाक़िए खे 27 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर कातिल अञा आज़ादु आहिनि। हुननि घुर कई त कातिलनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। पंगरियो में भील बिरादरी जो बासरनि पारां घरनि खे बाहि ॾियण ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ फोक भील वासिन औरतनि ऐं मर्दनि डॉक्टर मेवाराम भील, गोविंद भील ऐं सॼण भील जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे पंगरियो झॾो रोड ते 3 कलाकनि ताईं धरणो हणी वेही रहिया। मुज़ाहिरीन दाहींदे चयो त कदीरा राई, मियां बशीर कंबो ऐं फिदा हुसैन कंबो, जाफ़र भील ऐं दरियानो भील खे लॾाइण लाइ संदसि घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। जॾहिं त इल्ज़ाम हेठि ईंदड़नि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मज़कूरा ॻोठ असांजी ज़मीन ते ठहियल आहे। अदालत मां असांजे हक़ में फ़ैसिलो पिणु आयो आहे, पर भील बिरादरी जा माण्हू ब्लैकमेल करे रहिया आहिनि। होॾां DSP टंडो बागो अली रज़ा लगारी मुज़ाहिरीन खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराईंदे धरणो ख़त्म कराए छॾियो। MNA मीर ग़ुलाम अली टालपुर ऐं पूंजोमल 3 डिसंबर ते धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी तकरार निबेरींदा। ठरी मीरवा में सेठारजा पुलिस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। ॻोठ अली बख़्श लुंड जे वासिन सेठारजा सुई गैस रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन जी अॻवानी कंदड़नि रईस दिलमुराद ख़ान लुंड, नज़ीर अहमद बुख्टी, फज़ल बुख्टी ऐं ॿियनि जो चवणु हो त चोर मेहूं काहे विया, गाॾी फुर कई वई, धाड़ेलनि 2 नौजवाननि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो, पर पुलिस रिश्वत बि असांखां वरिती ऐं कार्रवाई करण बजाए ज़ख़्मी थियल नौजवाननि खे पेश करण जो चयो। हुननि चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं इंसाफ़ न थियो त मेहरान हाईवे ते धरणो हणंदासीं। मीरपुर माथेलो में कायदे आज़म मोहम्मद अली जिना जो 114हों जनम ॾिणु मल्हायो वियो। क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब हम आहंगी यूथ विंग ज़िला घोटकी ऐं शहरी एक्शन कमेटी तरफ़ां धारदार केक काटिया विया, जंहिंमें सादुल्ला कोराई, कादिर बख़्श नाइच, ज़ुल्फ़िकार कोराई, सईद बोज़दार, सईद मंगी, ज़ोफ़रान कलवड़ ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत करे कायदे आज़म खे भेटा पेश कई। जॾहिं त सोबतपुर में मुस्लिम लीग नून पारां बानीअ पाकिस्तान ऐं सरबराह पाकिस्तान मुस्लिम लीग नून मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जी सालगिरह जे मौक़े ते केक काटियो वियो। तक़रीब में नसीराबाद डिवीज़न जे सदर मोहम्मद हुसैन गोलो, ज़िलई सदर मोहम्मद इक़बाल अब्बासी ऐं ॿियनि शिरकत कई। बडाणी में क़ौमी अमन कमेटी पारां पाक फ़ौज जी हिमायत में रैली कढी वई। रैली बाज़ार खां थींदी अलमुर्तज़ा कांटे वटि पहुती, जिते अॻवाननि मोहम्मद अली डंगर, अब्दुल्ला डंगर, पीरल चाचण ऐं ॿियनि पाक फ़ौज जे हक़ में नारा हणंदे चयो त वतन लाइ फ़ौज जी अज़ीम क़ुर्बानियूं आहिनि, असीं पाक फ़ौज सां हर वक़्तु गॾु आहियूं। बोज़दार वॾा में नौजवान समाजी अॻवान कामरान जोनेजो जी 22वीं सालगिरह मल्हाई वई। प्रेस क्लब बोज़दार वॾा में रिथल सालगिरह तक़रीब में अमजद टामरी, शाहिद जाफ़री, सफ़दर पयान ऐं ॿियनि कामरान जोनेजो जे जनम ॾिण जो केक काटियो ऐं खेसि सूखड़ियूं पिणु ॾिनियूं।
छठो में जॉन वेस्ली मैथ्यू ट्रस्ट चर्च पारां क्रिसमस जो केक काटियो वियो। प्रेस क्लब में केक काटण वारी तकरीब में नक्काश मसीह, शेरोज़ एम मसीह, सदर अवामी प्रेस क्लब बिलावल समो, जनरल सेक्रेटरी जावेद लतीफ़ मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक जो पैगम्बर ऐं अमन जो अलमबरदार हो। मुल्क जी बका, खुशहाली ऐं अमन लाइ समूरनि मज़हबनि, फ़िरक़नि ऐं मसलकनि जे माण्हुनि में मोहब्बत, भाईचारो ऐं इतिहाद क़ाइमु करण लाइ कोशिशूं करणु घुरिजनि। ऐं टंडोबागो में चोरी केस में गिरफ़्तार चोर जो थाणे जे लाक़ मां लाश हथ, वारिसनि पारां क़तल करार। खोसा इतिहाद अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो। इन सिलसिले में अयाज़ खोसो, रसूल बख्श खोसो ऐं ॿियनि जो चवणु हो त लाल मोहम्मद खोसो जे क़तल जी अदालती जांच कराई वञे। पुलिस नौजवान खे लॉकअप अंदरि बेदर्दी सां क़तल कयो आहे। मुलविस अमलदारनि खे सज़ा ॾिनी वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।